अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين अल्हम्दुलिल्लाह बयान हलियो पे ईमान जे शोबन जे बारे में। तो 17 शोबो जेको आहे ईमान जो उहो आहे तौबा। इंसान तौबा जो आदी हुजे। ऐं तौबा छा आहे? तौबा जेका आहे असुल ताब यतूब तौबतन जो माना जी लुगत में माना आहे मोटण। हिकिड़ो माण्हू जेको जंहिं ग़लती कई हुई, ग़लति राह ते हले वियो हो, हाणे उहो त मोटी थो अचे, वरी सिधी राह ते थो हले। ऐं इस्तिलाह शरीयत में तौबा 3 शयुनि जो नालो आहे। जेकॾहिं हुकूकुल्लाह जे बारे में तौबा आहे, यानी अहिड़ा गुनाह आहिनि जेके हुकूकुल्लाह सां मुतालिक़ आहिनि, त पोइ 3 शयूं। सभिनी खां पहिरीं नदामत, यानी जेको गुनाह थियो उन ते इंसान खे दिलि में सची नदामत हुजे, सची जेको आहे सचो ॾुख हुजे। ऐं ॿी शइ आहे त फौरी तौर ते उन गुनाह खे छॾे ॾे। टी शइ आहे त आईंदा जेको आहे न करण जो पको पव करे। हाणे हुकूकुल्लाह में त इन्हनि सां गुनाह माफ़ थी वेंदा, पर जेके हुकूकुल इबाद आहे उन में हिकिड़ी चौथी शइ बि करणी पवंदी त जेकॾहिं कंहिंखे हुकूकुल इबाद में या त जिस्मानी तौर ते कंहिंखे सतायो आहे या माली एतबार सां कंहिंखे जेको आहे सो नुक़सानु ॾिनो आहे। जेकॾहिं जिस्मानी एतबार सां आहे त पोइ उन खां माफ़ी वठे, ऐं जेकॾहिं यानी माली एतबार सां आहे त पोइ बि अव्वल त आहे त उनखे उनजो हक़ु अदा करे। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह उन्हनि वटि जेको आहे हिकिड़ो माण्हू आयो, उन चयो त आउं साईं तव्हांजे हथ ते बैत थो थियां, आउं पंहिंजी इस्लाह थो चाहियां, पर माज़ीअ में आउं जेको सो मुंहिंजो अहिड़ो हाल गुज़रियो जो आउं चोर हुयुसि ऐं मूं इलाहियुनि हंधनि ते चोरियूं कयूं आहिनि। हाणे जीअं तव्हां फरमायो, सची ॻाल्हि मूं तव्हांखे ॿुधाए छॾी। हुननि फरमायो त ठीकु आहे, आउं तोखे बैत कंदुसि, पर शर्त इहो आहे त तूं जिते जिते तो चोरियूं कयूं आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे सो उन सभिनी वटि वञ ऐं उन्हनि खे वञी चयो त भई मूं तव्हांजी चोरी कई हुई ऐं हाणे जेको आहे सो आउं तव्हांखे चओ त आउं तव्हांखे पैसा वापसि करियां, या जेकर तव्हां मूंखे माफ़ु करणु चाहियो त माफ़ु करियो। त हुन चयो त इलाही मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि, हाणे उन्हनि सभिनी वटि वञणु तमामु ॾुखियो आहे। त पोइ हज़रत उनखे फरमाए त चऊं भला हीअं कर। अच्छा न, हुन चयो त आउं वयुसि उन्हनि वटि सभिनी वटि ऐं सभिनी मूंखे माफ़ु करे छॾियो। त हज़रत फरमायो त भई मूंखे कीअं ख़बर पई त तोखे उन्हनि माफ़ु कयो आहे?
मूंखे पहिरीं ख़बर पए न पोइ आउं तोखे बेअत कंदुसि। त हुन चयो साईं हाणे जीअं चओ। त हज़रत फरमायो त हाणे हीअं कर, तूं जेको आहे उन ज़माने में पोस्ट जा कार्ड थींदा हुआ, उहे कार्ड जेको पोस्ट जा कार्ड मोकिलिबा हुआ, पोइ वरी उन ते को माण्हू लिखी उन ई कार्ड खे वापसि मोकिलींदो त वरी वापसि अची वेंदो। पोइ हुननि चयो त तूं कार्ड वठि ऐं उहे जेको जेतिरा माण्हू आहिनि, जेतिरा हंध आहिनि, उन्हनि सभिनी खे जेको कार्ड तूं पहिरीं कार्ड हेतिरा जेतिरा माण्हू आहिनि उहे सभु कार्ड वठी अचु। त हू वियो, कार्ड सभु वठी आयो। त हज़रत फरमायो त हाणे ख़बर पई त तूं सचो आहीं, छो त जेकर का गड़बड़ हुजे हा त पोइ तूं कार्ड वठी कोन हुआ। हाणे ख़बर पई त तूं सचो आहीं। हाणे ठीकु आहे, कार्ड तूं मूंखे ॾे ऐं आउं तो तोखे हिन जा पैसा ॾियां ऐं हाणे आउं तोखे बेअत करियां थो। तो माना उन्हनि खां माफ़ी वठी छॾी, वाक़ई उन्हनि तोखे माफ़ु कयो। त एॾी अहम शइ आहे तौबा ऐं ज़रूरी आहे। ईअं सिर्फ़ु रोअण धोअण सां जेकर को माण्हू चए थो भई आउं 2 ॻोढ़हा ॻाढ़ियां ऐं बसि मुंहिंजा सभु गुनाह माफ़ु थी वञनि, जेके मूं हुक़ूक़ुल्लाह ज़ाया कया, जेके मूं हुक़ूक़ुल इबाद ज़ाया कया, बसि रुॻो 2 ॻोढ़हा ॻाढ़े, ईअं कोन्ह थींदो। हर शइ जो हिकिड़ो तरीक़ो आहे ऐं इन में बि जेको गुनाह माफ़ु थींदो। पर हाणे मसलन जेके नमाज़ूं आहिनि, उहे नमाज़ूं त क़ज़ा करणियूं पवंदियूं। उहे नमाज़ूं माफ़ु नमाज़ छॾण जो जेको गुनाह थियो हो, तौबा अल्लाह पाक क़बूल कई त उहो गुनाह माफ़ु थी वियो। पर जेके छॾियल नमाज़ूं आहिनि उहे क़ज़ा करणियूं पवंदियूं। ज़कात जेका पोयनि सालनि में अदा कान कई आहे, उहा अदा करणी पवंदी। रोज़ा जेकॾहिं रोज़ो को छॾियो आहे, रखियो ई कोन्हे, त पोइ उहो जेको रोज़ो क़ज़ा करिणो पवंदो। पर जेकॾहिं रखी टोड़े छॾियो आहे बग़ैर उज़र जे, त पोइ उनजो कफ़ारो थींदो, माना 2 महीननि जा मुसलसल रोज़ा रखणा पवंदा। त यानी सिर्फ़ु रोअण धोअण सां कमु कोन्ह थींदो। हा, रोअण धोअण सां ऐं 3 शर्तूं जेके मूं अर्ज़ु कयूं त भई हिकिड़ो माण्हू दिलि सां निदामत करे थो, रोए थो, चए थो मूंखां वॾो ॾोह थियो, वाक़ई मूं पंहिंजे मथां जेको आहे ज़ुल्म कयो, हाणे अल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि, ऐं ओॾीमहिल गुनाह छॾे थो, आईंदा न करण जो पको पको करे थो, त गुनाह माफ़ु थी वियो। पर उहो जेको हक़ु आहे अल्लाह पाक जो, उहो त अदा करिणो पवंदो। अहिड़े ई तरीक़े सां बंदे खे हुन जेको सतायो त उहो हुनजो हक़ु त माफ़ु थी वियो, पर हुन खां माफ़ी वठणी पवंदी। अल्लाह पाक जे त हिकिड़ो अल्लाह पाक मना कयो त बंदे खे तूं तकलीफ़ न ॾे, उहो गुनाह थियो। हिकिड़ो बंदे जो पंहिंजो हक़ु आहे, त बंदे जो हक़ु तॾहिं माफ़ु थींदो जॾहिं उन खां माफ़ी वरिती वञे। इन सां गॾोगॾु हिकिड़ो यानी शोबो आहे वफ़ादारी। इहो बि ईमान जो शोबो आहे। अल्लाह पाक जेको आहे हुकुम कयो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू औफ़ू बिल उक़ूद, ऐं ईमान वारो पंहिंजा अहद पूरा करियो। हाणे अहद हिकिड़ो कलमो पढ़े थो इंसान त अल्लाह सां अहद आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक सभिनी मुसलमाननि काफ़िरनि सभिनी खां अहद वरितो। अल्लाह पाक हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुठ मां नंढड़ियुनि माकोड़ियुनि वांगुरु नंढियूं अछे रंग जूं यानी भूरे रंग जूं ऐं कारे रंग जूं माकोड़ियुनि में अल्लाह ताला सभु रूह जेके अचणा हुआ काइनात में क़यामत ताईं, उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला कढियो पंहिंजे साम्हूं। पोइ उन्हनि खे अल्लाह पाक अक़ुलु ॾिनो, अक़ुलु ऐं सम्झ ॾिनी। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे हुकुम ॾिना, यानी त आउं तव्हांजो रब आहियां, ऐं इहो सभु उन्हनि खे सम्झ ॾेई हुकुम ॾेई पोइ अल्लाह ताला उन्हनि खां पुछो त छा आउं तव्हांजो रब कोन आहियां? त हुननि सभिनी चयो त बिल्कुलु तव्हां असांजा रब आहियो। ऐं अल्लाह ताला हुननि खे हुकुम ॾिनो त तव्हांखे ख़ैर जा कम करणा आहिनि, भलाई जा ही कम तव्हांखे करणा आहिनि। तव्हां कंदव, हुननि जो इक़रार कयो। ऐं शर खां तव्हांखे बचिणो आहे, शिरक खां, कुफ़र खां, ऐं अहिड़े तरीक़े सां जेके गुनाह आहिनि खां तव्हांखे बचिणो आहे, हुननि उते इक़रार कयो। हाणे जेॾीमहिल पंहिंजे वक़्त ते उन रूह जो दुनिया में अचण जो वक़्तु थिए थो, त उहो माउ जे पेट में जेको आहे जेको ॿारु आहे उन जे अंदरि उहो रूह फूकियो वञे थो। उहो जेॾीमहिल ॿाहिरि अचे थो, त हाणे हिते अची दुनिया में जेको आहे हू त आलम अरवाह वारो यकीन ईमान उन सां गॾु आहे। उन करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जेको बि ॿारु पैदा थिए थो उहो फितरत इस्लाम ते पैदा थिए थो। पोइ हिते अची करे जेकॾहिं ऐं अल्लाह पाक वरी नबियनि जो जेको सिलसिलो शुरू फरमायो उन अहद खे ऐं उन जेको आहे सो वाइदे खे यादि ॾियारण जे लाइ।
हाँ जेॾी महिल अल्लाह पाक जा नबी आया, नबियनि जो बिल वास्ता या बिला वास्ता हुन दावत ॿुधी ऐं पोइ हुन जेको जो इक़रार कयो त ॼण त हुन में रद्दो बदल कान कई। हू जेको हुन आलम अरवाह में अल्लाह पाक सां अहद कयो हुन में हुन तब्दीली कान कई ऐं हिन वफ़ादारी कई। हीअ अल्लाह जो वफ़ादार बंदो थियो। ऐं जंहिं माण्हूअ जेको आहे सो उन जे अंदरि तब्दीली करे छॾी त इहो माण्हू अल्लाह जो जेको आहे अल्लाह जे अहद खे हिन जेको सो टोड़े छॾियो ऐं हीअ अल्लाह जो नाफ़रमान थी वियो। त वफ़ादारी ईमान जो हिकिड़ो वॾो शोबो आहे। इन में असांजा जेकॾहिं मसलन पाण में जेके अहद थियनि था, हिकिड़ो माण्हू का शइ ख़रीद करे थो या का शइ विकिणे थो, अहिड़े तरीक़े सां जेको निकाह आहे उहो बि दुनिया जा जेके मामलात आहिनि उहे कंहिं इदारे में हू नौकिरी करे थो, सरकारी इदारो आहे या प्राइवेट इदारो आहे या अहिड़े तरीक़े सां को मज़दूर आहे त उन जो ऐं उन जे मालिक जो जेको पाण में थिए थो, इहो सभु जेके आहिनि ए पैक्ट ऐं ए जेके आहिनि ए अहद आहिनि। इन्हनि अहदनि खे पूरो करणु, इन जी वफ़ादारी करणु इहो ईमान जो हिसो आहे। इन खे ज़रूरु इहो ईमान जी हिकिड़ी शाख़ आहे ऐं इहो ज़रूरी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।